नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जा रवासी हिन जदीद दौर में गैस जी सहूलियत सां महरूम है। सिंध सूबो 72% गैस पैदा कंदड़ सूबो है, पर सिंध जा केतिरा ई शहर गैस जी सहूलियत सां महरूम थियल है। अहिड़ी रीत सांगड़ शहर जी तारीख़ी हैसियत रखंदड़ तालके जा रवासी हिन जदीद दौर में गैस जी सहूलियत सां वांझियल आहिनि। गैस न हुजण करे तालके खिपरे जा रवासी काठियूं ऐं छेणा ॿारे रद पचा कनि था। सांगड़ ज़िलो कुदरती वसीलनि सां मालामाल हुजण जे बावजूद तालके खिपरे में गैस जी सहूलियत न हुजण करे रवासी इंतहाई आज़ा वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हर इलेक्शन में चूंडियल नुमाइंदनि जलसनि जुलूसनि में अवाम खे बेवकूफ़ बणाए वोट वठी अवाम सां वाइदा करे वेंदा आहिनि। ऐवाननि में जीअं ई पहुचंदा आहिनि त इहे वाइदा पूरा न कंदा आहिनि, जंहिं सबबु खिपरो शहर जा रवासी सख़्तु परेशान आहिनि। तक जे रवासियुनि जो चवणु आहे त असांजा चूंडियल नुमाइंदा इलेक्शन में वॾा वॾा वाइदा कंदा आहिनि, इलेक्शन खटण बाद असांखे विसारे छॾींदा आहिनि। वरी इलेक्शन 2023 में ज़ाहिर थींदा, जॾहिं त खिपरो जा शहरी गैस जी सहूलियत न हुजण सबब सख्त परेशान आहिनि। खिपरो जे शहरनि मुतालबो कयो है त खिपरे शहर में गैस समेत ॿियूं बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।